जामशोरे में शहरनि पारां ॿिनि नौजवाननि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। अली शेर चांडिये, गुलशेर नादिर ॾहाणी ऐं ॿियनि चयो त नौजवान एहसान अली चांडियो ऐं एजाज़ ॾहाणी 3 ॾींहनि खां पुरसार नमूने गुम आहिनि, जंहिं सबबि हू परेशान आहिनि। हुननि चयो त जामशोरे, कोटड़ी ऐं हैदराबाद में नौजवाननि जी ॻोल्हा बावजूदि किथां बि पतो न पियो आहे। मसलो असांजो इहो आहे, छोकिरो 3 ॾींहं अलाए काॾे गुम थी वियो आहे। एजाज़ नालो अथसि, असां पाण ॾहाणी आहियूं, असांजी कंहिंसां ज़ाती दुश्मनी कोन्हे। असां आला अमलदारनि खे अपील था कयूं असांजी मदद कनि। ही असांजे इलाइक़े जा हिकिड़ा ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि। हिन जा जेके नौजवान छोकिरा आहिनि, इहे असांजे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शन जा वर्कर आहिनि ऐं हिननि जो चवण जो आहे त ॿियो 2 ॾींहं इहे घरां निकिता आहिनि हिकिड़ो कमकार जे हवाले सां, ऐं ॿई पाण में दोस्त बि आहिनि, असांजा फंक्शन जा वर्कर बि आहिनि ऐं हीअ 2-3 खां वठी इलाही परेशान आहिनि। ऐं हिननि NC बि कटाई आहे थाणे ते, जेका उहा बि असां हुनखे SHO साहिब खे ऐं SSP अमजद शेख साहिब खे बि असां अपील था कयूं त बराए महिरबानी हिननि जी मदद कई वञे ऐं उन छोकिरनि जी ॻोल्हा कई वञे। वारसनि मुताबिक़ त एहसान चांडियो ऐं एजाज़ ॾहाणी जी ॻोल्हा करे संदन बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।